जी नाज़रीन, अहम ख़बर खां अवांखे अपडेट करे रहिया आहियूं। हिते सिंध दुश्मन मनसूबे बैरिया टाउन जे ख़िलाफ़ लखे सिंधी कराची बैरिया टाउन जी गेट वटि गॾु थी विया आहिनि। अहम ख़बर खां अवांखे अपडेट कंदासीं। नाज़रीन, सिंध दुश्मन मनसूबे बैरिया टाउन ख़िलाफ़ लखे सिंधी कराची जी बैरिया टाउन जी गेट ते गॾु थी विया आहिनि। हीउ मंज़र अवांखे ॾेखारे रहिया आहियूं। नाज़रीन, सिंध दुश्मन बैरिया टाउन जी इंतिज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई पई वञे। सिंधी कराची जी बैरिया टाउन जी गेट आॾो गॾु थी विया आहिनि। नाज़रीन, अवांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध दुश्मन मनसूबे बैरिया टाउन ख़िलाफ़ लखे सिंधी कराची जी बैरिया टाउन जी गेट ते गॾु थी विया आहिनि। जॾहिं त इन मौक़े ते एहतजाज पिणु कयो पियो वञे। पुलिस ऐं कारकुननि जे विच में नाज़रीन ॾद चक बि थिया आहिनि। जॾहिं त ज़रियनि खां इहा ॼाण बि मिली आहे त पुलिस फायरिंग पिणु कई आहे। अवांखे वधीक नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ खां अपडेट कंदासीं त काफ़िलनि जी सूरत में बैरिया टाउन गेट जे गॾु थी विया आहिनि। लखे सिंधी ऐं सिंधी जोधा जवान सिंध दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ सरापा एहतजाज पिणियल आहिनि। नौजवाननि में वॾो जोश ऐं जज़्बो जागी पियो आहे। ॿिए पासे ज़रियनि खां ॼाण मिली आहे त पुलिस ऐं कारकुननि में झेड़ो पिणु थियो आहे। जॾहिं त फायरिंग जो सिलसिलो बि नाज़रीन जेको आहे पुलिस कई आहे, फायरिंग कई आहे ऐं सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ सिंधी नौजवान सरापा एहतजाज पिणियल आहिनि। ऐं नौजवाननि जी वक़्त जे हुक्मराननि खे ललकार ऐं मलिक रियाज़ खे ललकार एहतजाजी मुज़ाहिरो जारी आहे। वधीक बि नाज़रीन अवांखे मुसलसल अपडेट कंदा रहंदासीं। असां सां गॾु रहो ऐं ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़। नाज़रीन, अहिड़ी स्पेशल ख़बर जा तफ़सील शेयर कया आहिनि शिकारपुर जे शहर खां नवीद अहमद मेमण।